अस्सलाम वालेकुम तानसो एस टीवी न्यूज़ आया वली मोहम्मद चारो नजर विझो त हालानी खां अली शेर सुमरो जे हिन रिपोर्ट ते नादिन प्रेस क्लब हालानी खे रात नामालूम चोर खाटणी प्रेस क्लब में पियल सामान LCD रसीवर कैमराऊं ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे विया। अहिड़े अमल ख़िलाफ़ प्रेस क्लब हालानी आॾो साफ़ियुनि जो बचल हिंगोरो निसार अंसारी ज़फ़र ऐवान तारिक सहतो इदरीस सहतो अजब लाशारी अली शेर सुमरो शफ़ी कुरैशी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस हालानी आॾो सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। हिन मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवान चयो त हालानी आस पास चोरियूं ऐं धाड़ा त रोज़ जो मामूल आहिनि, लेकिन हाणे त साफ़ी ऐं प्रेस क्लब ग़ैर महफ़ूज़। रात प्रेस क्लब खां अलावा साफ़ी सचानंद बजाज ग़ुलाम मुस्तफ़ा मुग़ल जी दुकान जूं छितियूं टोड़े क़ीमती सामान चोरी करे विया आहिनि। उन्हनि चीफ जस्टिस पाकिस्तान IG सिंध खां मुतालबो कयो आहे त जेसिताईं सामान वापसि न थींदो त एहतिजाज जारी रहंदो।